नाज़रीन, दादू में मुख़्तलिफ़ सरकारी खातनि जे मुलाज़िमनि पारां मुतालबनि जी मञता लाइ एहतिजाज जो सिलसिलो अॼु बि जारी रखियो वियो। तफ़सील रहियो आहे अशफाक मलिक। जी अशफाक, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुलु, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सिंध सरकार पारां जेको पेंशन रूल्स जेकी उनजे ख़िलाफ़ जेको आहे दादू जे 42 जेको सरकारी खाता उन्हनि जे अमलदारनि पारां दादू प्रेस क्लब जे आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो करे अॼु चोथे ॾींहं बि बुख हड़ताली कैंप क़ाइमु कई। उन खां पोइ मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त दादू जा सरकारी जेका स्कूल आहिनि 2000 खां वधीक उहे मुसलसिल बंदि आहिनि, जंहिंजे करे हज़ारे जेके शागिर्द आहिनि उन्हनि जी तालीम मुतासिर थियण थी रही आहे। हिननि जो इहो मुतालबो आहे त जेसीं ताईं असांजा सिंध सरकार पंहिंजा मुतालबा जेकी आहिनि उहे मंज़ूर नथी करे ऐं पेंशन रूल जेको हिननि उहो वापसि नथी वठे, तेसीं ताईं असांजो जेको एहतिजाज आहे उहो जारी रहंदो। अशफाक, मां जी महिरबानी।